नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। इन वक्त तव्हांखे इस्लामाबाद मां ख़बर ॾींदा हलूं त वफ़ाक़ी काबीना में तब्दीली आणण बाद शेख रशीद खां रेलवे जी वज़ारत वापसी वठी खेसि घरों वज़ीर बणायो वियो आहे। वफ़ाक़ी काबीना में वॾे पैमाने ते तब्दीली आंदी वई आहे ऐं वफ़ाक़ी वज़ीर शेख रशीद खां रेलवे वज़ारत जो कलमदान वापसि वठी खेसि घरों वज़ारत जूं ज़िम्मेवारियूं ॾिनियूं वयूं आहिनि, जॾहिं त संदसि जाइ आज़म सवाती खेसि रेलवे जी वज़ारत ॾिनी वई आहे। एजाज शाह खां घरों वज़ारत जो कलमदान वापसि वठी उनखे मनशा टोड़ जो वज़ीर बणायो वियो आहे। उन खां पहिरियां खज़ाने जे मशीर अब्दुल हफ़ीज़ शेख खे खज़ाने जी वफ़ाक़ी वज़ारत जो कलमदान ॾिनो वियो आहे। ज़रीन जो चवणु आहे त हफ़ीज़ शेख खां पोइ वापार जे मुशीर अब्दुल रज़ाक दाऊद ऐं सिहत बाबति ख़ासि मददगार फैसल सुल्तान खे बि 6 महीननि लाइ वफ़ाक़ी वज़ीर करे सघिजे थो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।